तो वो ॿीहर वाक़िए आगाह कंदा हलूं त हैदराबाद जी अदालत डॉक्टर आकाश अंसारी क़त्ल केस में जवाबदार लतीफ़ आकाश जो रिमांड मंज़ूर करे वरितो। दहशतगर्दी टोड़ अदालत जवाबदार खे 4 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। वाक़िए अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त हैदराबाद जी अदालत डॉक्टर आकाश अंसारी क़त्ल केस में जवाबदार लतीफ़ आकाश जो रिमांड मंज़ूर करे वरितो। दहशतगर्दी टोड़ अदालत जवाबदार खे 4 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। वाक़िए अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त हैदराबाद जी अदालत डॉक्टर आकाश अंसारी क़त्ल केस में जवाबदार लतीफ़ आकाश जो रिमांड मंज़ूर करे वरितो। दहशतगर्दी टोड़ अदालत जवाबदार खे 4 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका मां सां शेयर करे रहिया आहियूं। हैदराबाद जी अदालत डॉक्टर आकाश अंसारी क़त्ल केस में जवाबदार लतीफ़ आकाश जो रिमांड मंज़ूर करे वरितो। दहशतगर्दी टोड़ अदालत जवाबदार खे 4 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो।